बान सैयदाबाद यूसी बाजारा जे ॻोठ शेर मोहम्मद रिंद में हेस्को वापडा जो अनोखो कारनामो। 11,000 केवी जूं तारूं कटे उन ते ज़ंजीर हणी तालो हणी छॾियो। ॻोठ जी बिजली काटे ट्यूबवेलन खे बिजली मुहैया करण खिलाफ़ ॻोठ शेर मोहम्मद वासिन जो ॻोठ जे चङे मुड़स पीरसन शेर मोहम्मद रिंद, मोहम्मद आलम रिंद, पहलवान खासकेली रज़ा मोहम्मद रिंद, बहरान रिंद अली दिनो रिंद जी अॻुवाणी में ॻोठ भर सां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हिननि सहाफ़ियुनि जे अॻियां दाईंदे इल्ज़ाम हयो त हेस्को सेवण जे एहलकार प्राइवेट माण्हू मुक़रर करे ट्यूबवेलन ते रिश्वत मुक़रर करे छॾी आहे, जॾहिं त ॻोठ जी बिजली काटे 24 कलाकनि में सिर्फ़ 1 कलाक बिजली फराहम करे रहिया आहियूं। जॾहिं त हेस्को सेवण एहलकार मूसो ऐं उन सां प्राइवेट माण्हू ट्यूबवेलन ते रिश्वत वठी उन्हनि जी बिजली चालू करे लाइन लॉसिस बचाइण लाइ ॻोठनि जी बिजली काटे छॾी ऐं हिक प्राइवेट माण्हूअ जो ट्यूबवेल चालू करे असांजे ॻोठ जी बिजली काटी वई आहे, जेका सरासर ॻोठ शेर मोहम्मद वासिन सां ज़ुल्म आहे। हिननि वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान ऐं बिजलीअ जे वफ़ाक़ी वज़ीर खां मुतालबो कयो त जल्द मामले जो नोटिस वठी ॻोठ शेर मोहम्मद रिंद वासिन सां इंसाफ़ कयो वञे। अज़हर अली कुंबर, तोंग न्यूज़, जामशोरो।